असांजे दादू शहर के अंदर इन वक्त तव्हां ॾिसंदो त ग़रीबनि जे खाइण जूं शयूं जेके आहिनि बसर टमाटो अॼुकल्ह मुर्गी जे रेट खां बि वधीक महांगा थी चुका आहिनि ऐं ग़रीब माण्हू त बिल्कुलु जीअं अॻे मुर्गी न वठी सघंदो हो का ॿी शइ न वठी सघंदो हाणे बिल्कुलु टमाटे वठण खां जेको आहे सो परे थी बीह रहियो आहे। हींअर जेको आहे थ्रू आउट दादू न पर पूरो पाकिस्तान इन महांगाई जे लपेट में आहे ऐं अफ़सोस इहो थींदो आहे त जॾहिं रमज़ान शरीफ़ अचे या मुहर्रम हराम जा ॾींहं अचनि या ईदूं बरादूं अचनि पर हिते महांगाई चोटनि असां सभई शहरी बख़ूबी वाक़ुफ़ आहियूं। तव्हां ॾिसो हर ज़िले में सिंध में जेके बि ज़िला आहिनि सिंध में छा पूरे पाकिस्तान में जेके बि सब्ज़ी मंडियूं आहिनि उते हर शइ जो वाक़ थो थिए, चाहे सब्ज़ी हुजे फ्रूट हुजे टमाटो हुजे बसर हुजे जेके बि सायूं सब्ज़ियूं आहिनि फ्रूट आहिनि। हे वाहिद मंडी आहे असांजी सिंध में दादू सब्ज़ी मंडी जेके पंहिंजा एजेंट जेके आहिनि उहे पंहिंजी मन मस्ती लॻाई वेठा आहिनि पंहिंजे मनपसंदि रेट था हलाइनि। असांखे चओ 25 रुपया ते पिण पियो त 25 रुपया हलाइणो पइजी थो वञे। बसर असांखे साॻियो रेट ख़रीदारी हलाइणो पियो हिते अॼु मार्केट वारनि लिखियो आहे 60 रुपया लिखियो आहे हिते बसर लिखियो आहे पटाटो लिखियो आहे 25 रुपया कमेटी वारा अॻिते ॻाल्हाइनि कोन था। दलालनि खां विकिरी वारो रेट वठे त कहिड़े हिसाब सां हुननि विकिरी हलाई आहे। हिकिड़ी पेती जो 13 किलो वज़न आहे हिकिड़ी पेती जो 14 किलो वज़न आहे। खोखो काॾे वेंदो उन मां कचो टमाटो काॾे वेंदो उन मां किनो टमाटो काॾे वेंदो असांखे 200 खां मथे पिड़ थो पवे। ऑफिसर हिते त ॾंड हणी थो वञे अॻिते छो नथो ऑफिसर वधे। मेन सब्ज़ी मंडी हूंदी आहे मेन बाज़ार न हूंदी आहे। असां सभु सोसाइटी जा मेंबर्स इक्वली कॉन्शियस हुजणु खपूं। ठीकु आहे कंप्लेनेंट को ग्राहक आहे जेकॾहिं हींअर जो कॾहिं असांखे को मिले थो कंप्लेन करे थो असां उनखे फाइन करियूं था पिया। हिननि जो बि हक़ु आहे उते कंप्लेंट्स कनि उन्हनि जे ख़िलाफ़ु। हाणे हींअर ताईं मूं वटि कंप्लेनेंट मूं वटि कोन्हे आयो हितां जी मंडी जो को दुकानदार कोन्हे आयो त भई फलाणी मंडी वारो जेको आहे सो वधीक पियो ॾिए।